नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशि आमदीद तव्हांखे चऊं था पंहिंजे प्रोग्राम अफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन 27 रमज़ान मुबारक जो अॼु माशाल्लाह ॾियारो आहे ऐं असांजी गुफ़्तगू बि अॼु हली रही आहे त असांखे 27 रमज़ान मुबारक जी राति 27 रमज़ान मुबारक जो जेको ॾींहुं आहे असांखे रोज़ा बि आहिनि उन खां पोइ इबादत त कयूं पिया पर असांखे उन खां वधीक कीअं राति गुज़ारणु घुरिजे सो उन करे असांजी उहा बि गुफ़्तगू जारी आहे ऐं असां सां सना ख़ान मुस्तफ़ा बि गॾु आहिनि ऐं जी जेके महिमान जॉइन कयो आहे सैयदा अलीमुन्निसा अस्सलाम वालेकुम जी तव्हां गुफ़्तगू जो सिलसिलो मां इहो चवां त किचन में हलंदासीं त असांजी रेसिपी आहे उहा डिश आउट थी चुकी आहे सो अली भाई चिकन जो पुलाव ऐं शीरो भई असांजे नाज़रीन खे बि ॾेखारियो ऐं असां जेके हाज़रीन आहिनि उनखे बि ॾेखारियो असांजी निगाहूं तव्हां ॾांहुं हूंदियूं आहिनि बिल्कुलु बिल्कुलु हीउ शीरो माशाल्लाह डिश आउट थी चुको आहे ऐं मथां गार्निशन जे लाइ मां पिस्ता बादाम विधा अथमि ऐं हीअ असांजो पुलाव माशाल्लाह मुर्गी जो पुलाव जेको आहे क्या बात है रेडी आहे माशाल्लाह असांजो रेसिपी ॿई जेके आहिनि उहे तयारु थी चुकियूं आहिनि जी ऐं बसि हाणे अफ़्तारी जो टाइम थींदो त पोइ अमीर मुंहिंजी पारत इहो मुंहिंजे लाइ त बिरयानी रखिजो बिल्कुलु हिन वक़्तु सभु जेके घर में ख़वातीन हूंदियूं उहे किचन में ई मौजूदु हूंदियूं ऐं इफ़्तार टाइम जो अहिड़ो आहे इत्माम करे रहियूं हूंदियूं हा मां टाइम अहिड़ो हूंदो आहे त जेके आहे न केटिंग जी स्क्रीन बि ऑन हूंदी आहे ऐं नातूं बि हलंदियूं पियूं आहिनि गुफ़्तगू बि असां ॿुधंदा रहंदा आहिनि किचन में कमु बि हलंदो रहंदो आहे असांजे घर में बि थींदो आहे न किचन में हाणे लाउंज में टीवी हलंदी पई आहे पोइ मुंहिंजी जेकी अम्मी आहे उहा ॿुधाईंदी आहे त मां टीवी हलाए छॾंदी आहियां पोइ बसि किचन में कमु बि हलंदो पियो आहे पोइ जंहिंमहिल नात ईंदी आहे कंहिंमहिल तव्हां पढ़ंदा आहियो त मां अची वेही पोइ बीह रहंदी आहियां माशाल्लाह सां प्रोग्राम खे असां कंटिन्यू कयूं था साईं डॉक्टर साहिब तरफ़ ईंदासीं रमज़ान जे आख़िरी 10 रातिनि में लैलतुल क़द्र खे ॻोल्हण जी हिदायत छो ॾिनी वई आहे असांखे उन में कहिड़ी हिकमत जेकी आहे लिकियल आहे अदा इतिशाम तमामु ज़बरदस्त सवाल आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहो कई अहादीस मुबारक आहिनि त उन्हनि में हिदायत कयल आहे त तव्हां लैलतुल क़द्र खे रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे में तलाश कयो ऐं उन्हनि मां ख़ासि तौर ते 21 रातुनि में जेको आहे सो तव्हां तलाश कयो बसि इहो अलाह जी हीअ इन जी बहितर हिकमत सम्झी सघे थो ॾिसो अलाह त इहो बि करे सघे पियो त का हिकिड़ी राति फिक्स करे छॾे हा उन जी डेट अनाउंस करे छॾे हा त बाबा इहा लैलतुल क़द्र जीअं असांजी ईद फिक्स आहे जीअं मुख़्तलिफ़ इवेंट असांजा फिक्स बि आहिनि पर चूंकि अलाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खां इहो चाहे थो त हू वधि खां वधि इबादत कनि मुंहिंजी ज़ात ॾे घणे खां घणो रुजू कनि उन जे करे अलाह सुब्हानहू व तआला इन राति जे मथां परदो विझी छॾियो आहे ऐं जेको आहे सो कुझु निशानियूं अलामतूं ॿुधाए छॾियूं आहिनि त जीअं मुस्लमान जेके आहिनि उहे इन राति जी जुस्तजूअ में तलाश में जेको आहे वधि खां वधि जेको आहे वक़्तु गुज़ारे अलाह साईं बुनियादी तौर ते असांखे पंहिंजी इबादत में पंहिंजी निबड़त में रखणु थो चाहे अगरचे इहा जेको आहे सो ॻाल्हि बि आहे किताबनि में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो वियो हुयो स्पेसिफिकली त भई लैलतुल क़द्र कहिड़ी राति ते थींदी आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे उहा ॿुधाइण जे लाइ घर खां ॿाहिरि निकिता त माण्हुनि खे ॿुधाइनि त भई लैलतुल क़द्र जेको आहे सो अॼु अथव पर जेको आहे न ॿाहिरि जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिता त ॿ मुस्लमान पाण में तकरार कनि पिया पाण में उन्हनि जी जेको आहे माना जेको आहे पाण में कंहिं मसइले ते इख़्तिलाफ़ कनि पिया तकरार कनि पिया जहिड़े टाइप जो थिए पियो सिलसिलो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बजाए उहा शइ ॿुधाइण जे उन्हनि मुस्लमाननि जे तकरार खे ख़तमु कराइण में उन जी सुलह सफ़ाईअ में मसरूफ़ थी विया ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे न उहा ॻाल्हि कान ॿुधाए सघिया त अलाह सुब्हानहू व तआला जेको आहे न इहो हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ी त हिकमत इहा आहे त अलाह ज़्यादा चाहे थो पर ॿिए पासे इहो बि सबक़ु आहे त मुस्लमाननि जो तकरार या इख़्तिलाफ़ या झेड़ो झगड़ो जेको आहे न केॾी न वॾी महरूमीअ जो बाइस बि थी सघे थो पियो सो बहरहाल जेका बि वजह हुजे पर असुलु मक़सदु त इहो ई आहे जेको असांखे चयल आहे त 21 रातुनि में असांखे जेको न तलाश करणी आहे इन राति खे ऐं तलाश करण खां वधीक असांजो ऑब्जेक्टिव जेको आहे न उहो इबादत ते फोकस हुजे कुझु माण्हू वरी इबादत ॾे करण जी बजाय उन राति जे तलाश में जुस्तजो में लॻा पिया हूंदा अॼु आहे या कान्हे जेको माण्हू उनखे तलाश कए बग़ैर बि 21 रातुनि में इबादत कंदो कसरत सां इबादत कंदो त उनखे त सवाबु मिलंदो ई मिलंदो न त उनजे करे उन राति जो जियूं अलामतूं मिलणु वॾी वॾी सआदत जी ॻाल्हि आहे पर उनखां वधीक अहम ॻाल्हि आहे त उन राति में पंहिंजे पाण खे अलाह जी इबादत में मसरूफ़ करिणो आहे जी जी इन ॻाल्हि में इहा बि ॻाल्हि असांजी शामिलु थी सघे थी त
ॻुझो रखण जो मक़सदु इहो आहे त तव्हां त वधि में वधि रग़बत पैदा थी बेशक हा जीअं साईं जिन इहा हदीस पेश कई आहे त पाण सगोरा ऐलान करण लाइ अचनि पिया त उन मुस्लमान जो तकरार थी वियो, उनजी ठाह ऐं सुलो सफ़ाई जे अंदरि पाण सगोरनि उहा राति विसरी वई, अच्छा विसारजी वई, पोइ पाण सगोरा न ॿुधाए सघिया। ऐं इन में बि इहा हिकमत आहे त वधि में वधि रग़बत कनि ऐं वधि में वधि इन जी ॻोल्हा जे बजाए इबादत ॾांहुं रुजू कनि ऐं रग़बत कनि, इहा इन में हिकमत आहे। बिल्कुलु अहले इल्म इहो लिखनि था पंहिंजी किताबनि में। साईं बिल्कुलु मां त इहो चवंदो आहियां त असांखे इहा ख़बर आहे त इबादत राति अहिड़ी आहे, असांखे केतिरी इबादत करणी आहे इंसान खे पाण ख़बर हूंदी आहे त वधि खां वधि जेतिरो इस्तग़फ़ार करे, तिलावत कलाम पाक करे, नफ़िल पढ़े, मस्जिद में वक़्तु गुज़ारे, त उहो असां लाइ बहितरी आहे। सो हलूं था जी। सैयदा अलीमन निसा नातिया कलाम पेश कंदी जी, बिस्मिल्लाह कजो। मेरा कदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। दुरूद सैयद कौनैन के वसीले से, दुरूद सैयद कौनैन के वसीले से मेरी जुबान पे आका, मेरी जुबान पे आका ही तेरा नाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। गुलाम ज़हरा मैं तो अली का नौकर हूँ, गुलाम ज़हरा मैं तो अली का नौकर हूँ, हमेशा पंजतनी निस्बत, हमेशा पंजतनी निस्बत ही मेरे काम आए, मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए। सुभान अल्लाह माशाल्लाह। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम हुजे। वाकई जॾहिं हाज़िरी जॾहिं लिखियलु हूंदी आहे पैसे ते पाई ते, मुंहिंजे ख़्याल में इहो न हूंदो आहे। जॾहिं हाज़िरी लिखियलु हूंदी आहे हर को चाहींदो आहे त रमज़ान जो महीनो हुजे ऐं उते वञी उमिरो अदा कयां, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त रमज़ान में जंहिं उमिरो कयो उन गोया मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हज कयो ऐं मक़बूल हज जो सवाबु आहे। सो इन करे हर आशिक़ जी तमन्ना हर कंहिंजी हूंदी आहे त रमज़ान जो महीनो हुजे ऐं साम्हूं खाना काबा हुजे, वरी साम्हूं गुंबद ख़ज़रा हुजे, उते वञी करे असां
रोज़ा रखूं त कीअं आशू लिखियो आहे त हुजे रमज़ान ऐं मां मदीने में हुजां, जी जी बिल्कुलु पीरीअ जे साम्हूं वञी करे सभई रोज़ा रखां। सो इहो को शेर के नात खां जो पढ़ियलु आहे। सो अलाह साईं खां इहा ई दुआ कंदासीं त जेके बि असांजा मुस्लमान भाइर आहिनि, मुस्लमान भेणूं आहिनि, अलाह पाक सभिनी मुस्लमान भाइरनि जी इहा सादत हासिल नसीब फरमाए सभिनी जी खे। बिल्कुलु जीअं त सहरी जेका आहे असांजी मके में थिए ऐं इफ़्तारी मदीने में थिए। इन सां गॾु असां सां जेके महिमान मौजूदु आहिनि, फातिमा शाहिद साहिबा, इन सां दरख़्वास्त कंदासीं त नातिया कलाम पेश कनि। मूंसां गॾु एहतिशाम बि मौजूदु आहे। मां ज़रूरु तव्हांजी तरफ़ बि ईंदमि, तव्हां सां बि फरमाइश मां कंदमि, लेकिन असां सां जेके महिमान मौजूदु आहिनि, फातिमा सां गुज़ारिश आहे त नातिया कलाम पेश करे। जी बिस्मिल्लाह कजो। हुज़ूर सा कोई इंतज़ाम हो हुजूर सा कोई इंतज़ाम हो जाए, सलाम के गुलाम हो जाए, सलाम के लिए हाज़िर गुलाम हो मैं सिर्फ देख लूं एक बार, सुबह तैबा को मैं सिर्फ सुबह तैबा को बला से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए, बला से फिर मेरी दुनिया में शाम हो जाए, सलाम के लिए हाज़िर गुलाम हो जाए, और तजलियात से भर लूं मैं अपना कासे जा, तजलियात से भर लूं मैं अपना
जा कभी जो की गली में कयाम हो जाए सलाम के लिए हाजिर गुलाम हो जाए। सुभान अल्लाह, माशाल्लाह। माशाल्लाह, क्या बात है। मुझे एक बात याद आ रही थी कि मेरी भी अभी हाजिर हुई थी कुछ दिन पहले। तो मुझे एक लड़का मिला, बिल्कुल गरीब था। मैं ऐसे गुंबद देखा था, सामने खड़ा था, बिल्कुल गरीब ही हाल था। मुझे आके बोलने लगा कि आप एहतशाम भाई हैं? मैंने कहा जी मैं वही फ़कीर हूँ अदना। बोला कि अच्छा, मैंने जैसे बोला एहतशाम, बोला जी मैं वही हूँ। तो रोने लग गया। मैंने कहा आप क्यों रोते हैं, क्यों रो रहे हैं आप? यहाँ पे तो आके जो भी आशिक है खुश होता है, आप क्यों रो रहे हैं? बोला कि मैं बिल्कुल गरीब हूँ, एक शॉप पे मैं काम करता था, मेरी तनख्वाह कोई 8,000 पे तनख्वाह है। तो बहुत दिल में तड़प थी कि ये कोई गरीब भी मदीने जाता है। तो बोला मैं सरकार को पुकारता, मेरे सरकार मुझ पे करम, या अल्लाह मेरी हाज़िरी नसीब हो। बोला कुछ दिन गुजरे तो हमारा जो सेठ जो मालिक था, उन्होंने बोला कि आप 4 जो काम करते हैं मेरे पास आ जाए, काम है। हमें बिठा दिया, बिठाने के बाद हमारा नाम लिखे और उस पर्ची में डाल दिए बॉक्स में। तो हमने बोला पता नहीं क्या करेगा, निकालेगा पता नहीं क्या। बोला वहाँ से पर्ची उठाई तो वो नाम मेरा आ गया। बोला मुझे देखने लग गया। अच्छा, बोला मैं उसको देख रहा हूँ, वो मुझे देख रहा है। बोला देखते देखते मुझे बोला कि चलो बेटा आपकी मदीने की तैयारी लग गई है। तो बोला मुझे मतलब कि एतबार नहीं आ रहा, जब मैं मक्का के सामने खड़ा होता हूँ, खाना काबा के सामने खड़ा होता हूँ, तो मैं कभी सोचता हूँ मैं ख्वाब देख रहा हूँ कि हकीकत में खड़ा हूँ। जब यहाँ पे मैं खड़ा हूँ गुंबद खज़ा सामने, तभी भी मैं सोच रहा हूँ कि मैं सामने खड़ा हूँ। बोला मेरी बहुत दूर होटल है। अच्छा भाई बहुत दूर है। बोला 1 घंटे का मैं ना मतलब पैदल आता हूँ तो 1 घंटा लग जाता है मुझे, वॉकिंग डिस्टेंस। बोला जब यहाँ पहुँचता हूँ तो जब नज़र पड़ती है ना, सारी थकावट दूर हो जाती है। तो अल्लाह आप सबको नसीब फरमाए। असांजी भेण जी हिकिड़ी नात शामिल कंदासीं। सैयदा अली मुन्नी मैं लब कुशा नहीं हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ, और महवे इल्तिजा हूँ, मैं महफिले हरम के आदाब जानता हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। कोई तो आँख वाला गुजरेगा इस तरफ से, कोई तो आँख वाला गुजरेगा इस तरफ से, तैबा के रास्ते में, तैबा के रास्ते में मैं मुंतज़िर खड़ा हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। और ये रोशनी से क्या है, खुशबू कहाँ से आई, ये रोशनी सी क्या है,
खुशबू कहाँ से आई, शायद मैं चलते चलते, शायद मैं चलते चलते रोज़े तक आ गया हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। दूरियों हाज़िरी में एक बात मुश्तरक है, दूरियों हाज़िरी में एक बात मुश्तरक है, कुछ ख्वाब देखता था, कुछ ख्वाब देखता था, और कुछ ख्वाब देखता हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ, और महवे इल्तिजा हूँ, मैं महफिले हरम के आदाब जानता हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान माशा अल्लाह, माशाल्लाह, माशाल्लाह। साईं जानमो साईं तव्हां खां असां इजाज़त वठंदासीं ऐं इंशाल्लाह वरी ज़िंदगी रही त वरी तव्हांखे ॿिए प्रोग्राम में असां इंशाल्लाह इनवाइट कंदासीं। त नाज़रीन ब्रेक वठूं त नंढड़ी ब्रेक खां बाद में असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। ॾिसंदा रहो असांजो अफ्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान। खुश आमदीद तव्हांखे चऊं था पंहिंजे प्रोग्राम अफ्तार स्पेशल ट्रांसमिशन आहे। असांजी अॼु 27 रमज़ान मुबारक आहे। सो अॼु असांजो स्पेशल प्रोग्राम आहे ऐं अॼु मुफ़्ती साहिब सां बि अॼु उन हवाले सां राति जे हवाले सां ॾींहं जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जारी सारी आहे। ऐं किचन में असांजी जीअं असांखे ज़रूरत पवंदी आहे हिकिड़ी शइ जी अफ्तारी खां बाद में चवंदा इहा शइ ज़रूरी आहे, कहिड़ी शइ हूंदी आहे? अच्छा त माना ख़बर आहे न। त किचन में हलंदासीं अली भाई। त असांजी चांहि मां ॾिसी रहियो आहियां त तव्हां तयारु करे रहिया आहियो। तयारु कयूं जी माशाल्लाह रोज़ जो वक़्तु अचण वारो आहे, टाइम थियण वारो आहे, त सिंध जी नंबर 1 मेज़बान चांहि जेका हर घर में ठहंदी आहे ऐं असांजे स्टूडियो में त आहे डेली तव्हां ॾिसो त ठाहियूं था। अॼु उहा मां ठाहे रहियो आहियां ज़बरदस्त कड़क जेका चांहि ॾिसो था ही तव्हांजो कलर ऐं हिन जी ख़ुशबू जेका आहे ज़बरदस्त आहे ऐं माशाल्लाह मां हिनखे ठाहे रहियो आहियां। हमदर्द जी रूह अफ़ज़ा शरबत बि तयारु कंदुसि तव्हांखे थोरी देरि में ॾेखारां थो पहिरियों चांहि खे ठाहियूं था। सही आहे, तेसीं तव्हां असांखे को नाश्तो सही आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। असांजी चांहि जेकी आहे सो असांजे महिमाननि लाइ असां लाइ तयारु थी वई आहे, तयारु थियण वारी आहे, छो जो ज़रूरी हूंदी आहे अफ्तार खां बाद में। ऐं हिन वक़्तु असां सां जन वरी ॿीहर असांखे जॉइन कयो आहे, प्यारा दोस्त बि आहिनि, मुंहिंजा भाउ बि आहिनि। असांजो इलाही वक़्तु गॾु गुज़रंदो आहे, ख़ासि करे रबीउल अव्वल में बि गॾु गुज़रंदो आहे ऐं तमामु इंतिहाई सुरीला सना ख़ान मुस्तफ़ा आहिनि, मुंहिंजी मुराद आहे। ऐं असांजे टीम जो हिसो बि आहिनि, असांजे फैमिली मेंबर बि आहिनि। हिन साल हू पंहिंजे कुझु मसरूफ़ियात जे करे असां सां गॾु न आहिनि। सो इनशाला अॻिले साल इनशाला उमेदु आहे तव्हां असां सां गॾु हूंदा ऐं अॻे साल ईज़ी थी करे फ्री थी करे अचिणो आहे, ठीकु है। सो मुझे मुराद है मोहम्मद जुनैद चिश्ती साहब हमारे साथ हैं। अस्सलाम वालेकुम जुनैद, कैसे हैं आप? ठीक हैं? भाई आपको भी सबसे पहले रमज़ान की 27वीं बहुत बहुत मुबारकबाद और अल्लाह करीम हम
सबकी इबादत अपनी पाक बारगाह में कबूल फरमाए। आप बताएं आपके रमज़ान कैसे गुजरे? माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह साहब देखते हैं और बताते हैं। अल्हम्दुलिल्लाह बहुत टफ रूटीन चल रही है यकीनन। सोशल मीडिया पे तो एक दोनों को रोज़ाना देखते हैं कि माशाल्लाह आपकी महफिलें भी चल रही हैं, मुख्तलिफ चैनल से भी आपकी PTV पे उस दिन मैंने आपको देखा था, माशाल्लाह बहुत अच्छी हाज़िरी हुई थी आपको। आपको बहुत मिस कर रहे हैं क्योंकि पिछले साल हम लोग साथ ही थे पूरा महीना, और इस दफ़ा आपको बहुत खाने हम तनावुल फरमाते थे। बिल्कुल हम जब बैठते थे थोड़ा करीब करें के माइक बाद को, जब बैठते थे तो आपको बहुत मिस करते थे, क्योंकि लास्ट ईयर जब हम सब साथ ही रोज़ा खोलते थे तो इसलिए इस दफ़ा आपको बहुत मिस कर रहे हैं। मोहब्बत सलामत रखे। आमीन। मैंने भी बहुत ज़्यादा आपके खानों को भी मिस किया, आपके किचन को भी मिस किया, यहाँ के माहौल को, यहाँ की मोहब्बत को भी मिस किया। तो बस इंशाल्लाह अल्लाह ने चाहा तो नेक्स्ट टाइम, अल्लाह ने चाहा तो विल बी साथ होंगे अल्लाह के। इंशाल्लाह 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 आप हमारे साथ हैं। तो जुनेद आप ही नात सुनाते हैं। दुरूद पाक बाहुजूर सरवर कौनैन पढ़ी। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि। है तेरी नायात का डेरा मेरे घर में, है तेरी इनायात का डेरा मेरे घर में, है तेरी इनायत का डेरा मेरे घर में, सब तेरा है कुछ भी नहीं मेरा मेरे घर में, सब तेरा है कुछ भी नहीं मेरा मेरे घर में। अल्लाह की दुआ हम सबकी कबूल फरमाए। के अंदाज मेरे घर के तो कुछ और ही होंगे, अंदाज मेरे तो कुछ और ही होंगे, जिस रोज कदम आएगा तेरा मेरे घर में, जिस रोज कदम आएगा तेरा मेरे घर में, और दरवाज़े पे लिखा है तेरा इसमें गिरामी, दरवाज़े पे लिखा है तेरा इसमें गिरामी, आता नहीं भूले से अंधेरा मेरे घर में, आता नहीं भूले से अंधेरा मेरे घर में, सब तेरा है कुछ भी नहीं मेरा मेरे घर में।
बहुत ही खूब पढ़ा आपने जुनेद यार। एक अंतरा वो तो सुनाते हैं सामू जो बिठा आयूं हिन दर्द जे मारे जाई। हाँ दिल कर रहा है ये KTN पे मोहब्बत करने वाली नात अल्हम्दुलिल्लाह के जिस पे हुजूर ने अपने दरबार भी बुलाया अल्लाह की रहमत से, आपकी मोहब्बत से। तो बस अल्लाह दोबारा कबूल करे पढ़ना और हुजूर के दरबार में इस नात के वसीले से दोबारा रसाई हो। और KTN पे भी चलती रहती है ये नात। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह की रहमत है। ऐ खत्म मौला कुल, ऐ खत्म रुsul, हाँ 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 मौला कुल, सामू जो बिठा जो कुछ भी आयूं जेड़ा भी आयूं सरकार आवाजा हूँ, सरकार आवाजा हूँ। ऐ खत्म रुsul मौला कुल, सखावत जा सुनता तभी आयो, इकराम तभी आयो, एहसान तभी आयो, इकराम तभी आयो, एहसान तभी आयो। ही अखड़ियूं झुकियल गोढ़ सभयल सामू जो बिठा आयूं जो कुछ भी आयूं जड़ा भी आयूं सरकार आवाजा हूँ, सरकार आवाजा हूँ। हसनैन जे सदके में बात न जिकरारी थे, दीदार थे दाता इमदाद लगारे थे। ए नूरे ज़ल आला फज़ल, नूरे हज़ल आला फज़ल सामू जो बिठा जड़ा भी आयूं सरकार आवाजा हूँ, सरकार आवाजा हूँ, सरकार आवाजा सुभान अल्लाह माशाअल्लाह। हाणे तमामु हाणे लॻंदो समा हिकिड़ो महसूसु कयूं पिया त महफ़िल जो समा असांजो थी वियो आहे। असां सां ॿ नात ख़ान ॿिनि बि जॉइन असांखे जीअं महिमान शख़्सियात जॉइन कयो आहे उन्हनि जो मां तारीफ़ कराईंदी हलां। हाफ़िज़ मोहम्मद मुज़म्मिल साहिब सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। अस्सलाम वालेकुम। ऐं इन सां गॾु असांखे शौकत अली नक्शबंदी साहिब जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम जी। तव्हांजी तरफ़ ईंदासीं हाफ़िज़ मोहम्मद मुज़म्मिल साहिब नातिया कलाम जो नज़रानो पेश कंदा। बिस्मिल्लाह कयूं। मैं चुप खड़ा हुआ दरबार मुस्तफा में, मैं चुप खड़ा हुआ
दरबार मुस्तफा आँखों से बोलता हूँ, दरबार मुस्तफा में आँखों से बोलता हूँ, दरबार मुस्तफा में। मेरा वजूद जैसे गुम हो के रह गया है, मेरा वजूद जैसे गुम हो के रह गया है, खुद से बिछड़ गया हूँ, दरबार मुस्तफा में खुद से बिछड़ गया हूँ, दरबार मुस्तफा में। आंसू नदामतों के हैं चश्मे तर से जारी, आंसू नदामतों के हैं चश्मे तर से जारी, छुप छुप के रो रहा हूँ, दरबार मुस्तफा में छुप छुप के रो रहा हूँ, दरबार मुस्तफा में। एजाज मेरी मट्टी अब हो गई सुवारा, एजाज मेरी मट्टी अब हो गई सुवारा, मैं कीमिया बना हूँ, दरबार मुस्तफा में मैं कीमिया बना हूँ, दरबार मुस्तफा में मैं चुप खड़ा हुआ हूँ, दरबार मुस्तफा में आँखों से बोलता हूँ, दरबार मुस्तफा में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। हिकिड़ी नात शामिल कंदासीं पर हुन खां पहिरियां साईं तव्हांजी तरफ़ ईंदासीं। मुंहिंजे ख़्याल में त वज़ाहत सां जवाबु ॾिजे त उहो बहितरु थींदो, ठीकु आहे न साईं। नात ॿुधी वठूं हुन खां पोइ मुंहिंजे बिल्कुलु अहिड़ो खोले करे जी जी बिल्कुलु। असां सां गॾु शौकत अली नक्शबंदी साहिब मौजूदु आहिनि, नातिया कलाम जो नज़रानो पेश कंदा। बिस्मिल्लाह कजो। सवाल विसरी वियो।
कोई महबूब न होगा न कहीं है, ऐसा कोई महबूब न होगा न कहीं है, ऐसा कोई महबूब न होगा न कहीं है, बैठा है चटाई पे मगर अर्श नशी है, बैठा है चटाई पे मगर अर्श नशी है, उस नगरी नू कोहे तूरा खां जिदे विच सजना दा डेरा ओ दिल वी अर्श मुअल्ला जिथे यार दाना जाना ऐसा कोई महबूब न होगा न कहीं है, और क्या क्या नहीं मिलता कौनैन के दर से, क्या क्या नहीं मिलता कौनैन के दर से, एक लफ्ज नहीं है जो तेरे लब पे नहीं है, एक लफ्ज नहीं है जो तेरे लब पे नहीं है, कितना दिया सरकार ने मुझको उतनी मेरी औकात नहीं, ये तो करम है उनका वरना मुझ में तो ऐसी बात नहीं, एक लफ्ज नहीं है जो तेरे लब पे नहीं है, सुबहान अल्लाह मा अजमल का मा अहसन का मा अकमल का, किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख की, किथे जालड़ियां एक लफ्ज नहीं है जो तेरे लब पे नहीं है,
ऐसा कोई महबूब न होगा न कहीं है। माशाल्लाह किचन में हलंदासीं, असांजी आख़िरी रेसिपी हूंदी आहे। अली भाई जी बिल्कुल, टपाल मेज़बान बि तयारु आहे। मां कप में बि टपाल जे कप में क्या कढे रखी आहे ऐं रोज़े खां पोइ इंशाअल्लाह गरम करे मां ई पींदुसि। अच्छा तव्हां ई पींदा? जी ऐं सही आहे। हमदर्द रूह अफ़ज़ा ज़बरदस्त शरबत हूंदो आहे, असां अफ़्तार जे टाइम ते हर घर में मौजूदु हूंदो आहे। जी 2 खां 3 चमच मां 3 चमच अॼु कया अथव? अॼु 3 चमच कया अथमि, छो जो हूअं 2 स्पून ते ब्रेक लॻाए छॾी। जी जी अॼु 3 कयो अथमि, थोरो गिलास वॾो आहे असांजो। अच्छा अच्छा, अहिड़े हिसाब सां ऐं माशाल्लाह ज़बरदस्त जो कलर ऐं ख़ुशबू ऐं अफ़्तार टाइम ते ज़रूरु तव्हां बि इस्तेमालु कंदा कयो पंहिंजे घर में। मतिलबु असांजी अॼु रेसिपी बिल्कुलु डन थी चुकियूं आहिनि। जी ठीकु आहे। सो तव्हां हिते ई आहियो? जी बसि मां हिते ई आहियां, तव्हां सां गॾु ई आहियां। हिते ई हो? ठीकु आहे। इजाज़त तव्हां ज़रूरु वठंदुसि। अच्छा अच्छा, हा बसि इजाज़त वठो था? हा बिल्कुलु। चलो ठीकु आहे, इंशाल्लाह सुभाणे वरी इकट्ठे हूंदासीं इंशाल्लाह ताला। इंशाल्लाह ठीकु इंशाल्लाह आहे। ज़िंदगी तेसिताईं पंहिंजे खोड़ सां ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह सुभाणे वरी नई रेसिपी सां गॾु हाज़िर थींदासीं। त नाज़रीन ॿुधाईंदो हलां त रोज़ वांगुरु अॼु बि असांजो ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स जे तरफ़ां असांजे अफ़्तारी जो एहतमाम कयो वेंदो आहे। सो थैंक यू ख़ालिद स्वीट्स एंड बेकर। रोज़ानो माशाल्लाह सॼो महीनो असांखे माशाल्लाह अफ़्तारी तव्हांजे ताउन सां थी आहे ऐं वरी बि चवां पियो थैंक यू सो मच। सो इहे असांजे गेस्ट वेठल आहिनि, उन जी तरफ़ मां ॼाण थो साईं डॉक्टर साहब ही तव्हांजे लाइ। जुनैद भाई ये आपके लिए। ऐं हिन पासे असांजे गेस्ट वेठा आहिनि, ये आपके लिए। ही साईं तव्हांजे लाइ। सो जी ओके ओके। अॼु अफ़्तारी खां पोइ बि इंशाल्लाह तव्हां सां हाज़िर थींदासीं। वाइंड अप कोन था कयूं, तव्हां सां गॾु ई आहियूं, छो जो वॾो ॾींहुं आहे, वॾो ॾियारो आहे। सो हिन करे सोचियोसीं त हिन प्रोग्राम खे असां अञा कंटिन्यू कयूं पिया। सो अफ़्तार खां बाद में वरी तव्हां सां मुलाक़ात कयूं था नवनि महिमान सां गॾु, नवनि गेस्ट सां गॾु। सो तेसि ताईं नंढड़ी ब्रेक खां बाद में तव्हां बि अफ़्तारी करे वठो, असां बि अफ़्तारी करे वठूं, पोइ वरी हाज़िर थियूं था। केॾा न मुंहिंजो ॾिसंदा रहो अफ़्तार ट्रांसमिशन महिमान रमज़ा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद वाला सय्यदना अली व सय्यदना फातिमा व सय्यदतना ज़ैनब व सय्यदना हसन व सय्यदना हुसैन वाला आलही व सहाबेही व बारिक वसल्लम। जन्नत में मुस्तफ़ा के सहाबा जहाँ रहे, जन्नत में मुस्तफ़ा के सहाबा जहाँ रहे। या रब मेरी दुआ है, या रब मेरी दुआ है, मेरे बाबा वहाँ रहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वाला
सैयदना अली व सैयदना फातिमा व सैयदतना ज़ैनब व सैयदना हसन व सैयदना हुसैन वाला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। एक रोज़ होगा जाना सरकार की गली में, एक रोज़ होगा जाना सरकार की गली में, मदफन मेरा हो जैसे सरकार की गली में। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। या उम्मे अबीहा या उम्मे फबीहा या अशरफल या निसा या फातिमा ज़हरा। सल्ले अला सैयदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ले अला सैयदना व मौलाना मुहम्मद। मान तो चाहिया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मान तो चाहिया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे। तो गुरा तो खा तो गुरा तो खा त तुझे दर वॻियां मुंहिंजो घर हुजे। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। बेदम यही तो पाँच हैं मकसूद कायनात, बेदम यही तो पाँच हैं मकसूद कायनात। खैरुन्निसा हुसैन हसन मुस्तफा अली। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। हाँ सिंध में मुँह तुझे सदके खाधो पीतो खोड़वा, सिर्फ हिक मौलूद तू जो मुझे लायक रोड़वा। गंज ब्या काडे कबा गंज ब्या काडे कबा जद तो जड़ो को घर हुजे। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। जन्नत में मुस्तफा के सहाबा जा रहे, सिद्दीक़ उमर उस्मान अली, सिद्दीक़ उमर उस्मान अली, अली 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 अली, सिद्दीक़ उमर उस्मान अली। जन्नत में मुस्तफा के सहाबा जा रहे, या रब मेरी दुआ है मेरे बाबा वहाँ रहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मद। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कलाम माशाल्लाह बहुत ही अला। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ख़ुशि आमदीद चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। ॿीहर महफ़िल असांजी जारी ऐं सारी आहे ऐं असांजी माशाल्लाह नातू ॿुधी रहिया आहियो। हींअर बि तमामु ज़बरदस्त हिकिड़ो
समा बिल्कुलु बणिजी बिल्कुलु वियो। ऐं तव्हांजो साथ मिली वियुसि त माशाल्लाह सुभान अल्लाह बहुत ही ख़ूबसूरत अंदाज़ में राव नवीद साहब कलाम पेश कनि पिया। असांखे जीअं ब्रेक खां बाद जीअं महिमाननि शख़्सियात असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जो मां तारीफ़ कराईंदी हलां त सभ खां पहिरियां जेके असां सां गॾु हुया राव नवीद साहब कलाम पेश करे रहिया हुया उन सां गॾु असांखे कामरान अली जॉइन कयो आहे सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलाम वालेकुम। ऐं इन सां गॾु हिकिड़ो ॿियो बि सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सां गॾु आहे अदील हुसैन कादरी अस्सलाम वालेकुम। सभिनी खे पंहिंजे प्रोग्राम में असां भलीकार चऊं था महिमान रमज़ान में ऐं सभिनी सना ख़ाननि खे इंशाल्लाह तव्हांजी आवाज़ में नातू ॿुधंदासीं इंशाल्लाह मनक़बतूं आख़िर में ॿुधंदासीं। हिन वक़्तु प्रोफेसर डॉक्टर इमामुद्दीन साईं असां सां गॾु आहिनि त तव्हांजी तरफ़ सां असां ईंदासीं। जेकॾहिं कंहिं माण्हू खे पक सां ख़बर न पवे त लैलतुल क़द्र कहिड़ी राति आहे त पोइ हू उन जी फज़ीलत ऐं अजर कीअं हासिलु करे सघे थो? बिल्कुलु इहो ॾाढो अहम सुवालु आहे। उनजे करे त हर माण्हूअ खे इन जी थोरी जुस्तजू हूंदी आहे त लैलतुल क़द्र कहिड़ी आहे ऐं पोइ कुझु माण्हुनि खे त कुझु निशाननि अलामात सां अंदाज़ो थींदो आहे त भई अॼु लैलतुल क़द्र आहे ऐं पोइ उनजी फीलिंग सां उहो इबादत बि करे थो। पर इलाही माण्हू जेको आहे न इन जुस्तजूअ में ई सॼो अशरो उन्हनि जो गुज़री थो वञे पियो ऐं जेको आहे न उन्हनि खे उहा राति मिलंदी न आहे त पोइ उन जे लाइ जेको शरीयत जो हुकुम आहे या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीम आहे उहा इहा आहे त भले जेकॾहिं तव्हांखे उहे अलामतूं उहे निशानियूं न बि मिलनि ऐं तव्हां फील न करे सघो त भई राति कहिड़ी राति में थी मसलन 21 थी 23 थी 25 थी 27 थी 29 थी पर पोइ बि जेको ऑब्जेक्टिव आहे जेको असल मक़सदु आहे इन राति सां मुतालिक़ उहो आहे अल्लाह सुब्हानहू व तआला जी वधि खां वधि इबादत करणु अल्लाह जी रज़ा हासिलु करणु तौबा इस्तग़फ़ार करणु त उहो हर माण्हूअ खे करणु घुरिजे चाहे उनखे उहे निशानियूं मिली वयूं आहिनि ऐं उन फीलिंग सां उहो जेको आहे न राति गुज़ारे थो पियो त अॼु लैलतुल क़द्र आहे या उनखे उहे निशानियूं नाहिनि मिलियूं ऐं उहो जेको आहे सो उन्हनि अलामतुनि खां बग़ैर बि आहे पर पोइ बि अगरि हू इन्हनि इकाई रातुनि में अल्लाह जी इबादत जो एहतमाम कंदो जेके असां सवेर ज़िक्र बि कयूं पिया त भई इशा जी नमाज़ जमात सां एहतमाम तरावियूं एहतमाम फजुर जी नमाज़ एहतमाम सां विच में तहजुद नवाफ़िल तिलावत क़ुरान करीम दुरूद शरीफ़ तस्बीहात कुझु सदको वग़ैरह जो एहतमाम इहे सभु शयूं जेकॾहिं हू कंदो त भले अलामतूं न बि हूंदियूं त बि उनखे लैलतुल क़द्र जो अजुर पूरो पूरो नसीब थी वेंदो। अच्छा अलामतूं साईं मतिलबु कीअं अलामतूं उन जूं ईअं आहिनि साईं त जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेका जॾहिं उहा राति हूंदी आहे त उन राति हिकिड़ो त उहा राति मौसम वाइज़ ॾाढी मुतदिल हूंदी आहे। अच्छा मतिलबु उन में जेको आहे न हल्कड़ी हल्कड़ी हीर थधड़ी थधड़ी इंसान खे महसूसु थींदी न उन हीर जे करे माण्हू इंसान खे ॾाढी वणंदड़ मौसम मुतदिल मौसम हूंदी न सीउ हूंदो न गर्मी हूंदी ऐं राति जेकॾहिं तव्हां आसमान ॾिसंदा त तव्हांखे आसमान ॾाढो खुलियो खुलियो ऐं नूर सां भरियल जेको आहे न तव्हांखे फील थींदो ऐं उनखां अलावा चूंकि उन राति में अल्लाह सुब्हानहू व तआला जा फ़रिश्ता आसमान तां ज़मीन ते नाज़िल थींदा आहिनि अल्लाह जे ॿाननि खे जेके इबादत में मशग़ूल हूंदा आहिनि उन्हनि खे सलाम कंदा आहिनि त पोइ उन्हनि जी मौजूदगीअ जे करे मसलन तव्हांजे इर्द गिर्द फ़रिश्ता आहिनि जेके तव्हांखे अखियुनि सां नज़र नथा पिया अचनि लेकिन उहे तव्हांजी इबादतुनि में शामिलु आहिनि तव्हांखे सलाम कनि था तव्हांजी दुआउनि ते आमीन चवनि था ऐं फ़रिश्तो हिकिड़ी नूरानी मख़लूक आहे जॾहिं उहो मौजूदु थिए थो त इंसान खे अजीब हिकिड़ी नूरानियत महसूसु थिए थी पई त उन राति जी इहा ख़ूबी आहे त उन में तव्हांखे ॾाढी नूरानियत जेको आहे न महसूसु थींदी ऐं उनखां अलावा जेको आहे न उन राति जी हिकिड़ी निशानी इहा बि आहे नबी करीम सां फरमायो त जॾहिं सुबुह थींदी त सूरज जेको आहे न उन जी उस तिखी न हूंदी बल्कि उहो थधाण में जेको आहे न उन सुबुह जो आगाज़ थींदो। इहे कुझु निशानियूं आहिनि जेके हदीस में ॿुधायल आहिनि ऐं इंसान जेके इहा इन शइ जो ताल्लुक़ दिलि जे ऐं रूह जे सफ़ाई ऐं पाकीज़गीअ सां बि आहे। जेको माण्हू जेतिरो अल्लाह जे क़रीब आहे जेतिरो हुनजो रूह पाकीज़ा आहे ओतिरो उहो जल्दी इन राति खे तलाश करे थो वठे ऐं उनखे जेको आहे न पाए थो वठे उनखे फीलिंग अची थियूं वञनि त बाबा अॼु राति आहे। ऐं जेको माण्हू जो दिलि जेको आहे न गुनाहनि सां कारी लॻी पई आहे ऐं दिलि उनजी जेको आहे न मिसाल कसीफ़ ऐं भारी ऐं गंदी लॻी पई आहे त ज़ाहिर आहे उहा हिकिड़ी नूरानी शइ आहे अल्लाह जी बरकत जी शइ आहे त उनखे फील करणु महसूसु करणु उन जे लाइ थोरो देरि सां हूंदो या ॾुखियो हूंदो हूअं त सभिनी जे लाइ रहमत आहे पर असल जेको मक़सदु आहे त
इन्हनि इकाई रातुनि में जेकॾहिं असां इबादत जो इहतमाम कंदासीं त पोइ यकीनी तौर ते अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे लैलतुल क़द्र जो सवाब अता फरमाईंदो, चाहे एग्ज़ैक्ट असांखे उहा ख़बर पए त भई कहिड़ी राति में हुई या न बि ख़बर पए त बि। वाह 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 कमाल, माशाल्लाह, तमामु बहितरीनु ॻाल्हि कई अथव की असांखे बसि 21 जेके रातूं आहिनि त उन्हनि में असांखे कोशिशि करणु घुरिजे वधि खां वधि। त असां त हिकिड़ी साईं दुनियावी ॻाल्हि थो कयां त अॼुकल्ह असांजे मुआशिरे में इहो थी वियो आहे त राति थिए थी रमज़ान जी, ख़ासि करे वरी रमज़ान जे महीने में जेको मूं ॾिठो आहे त रमज़ान जे महीने में ख़ुशूसन क्रिकेट जो इहतमामु कयो वेंदो आहे। त कराची में बि मां राति जो ॾिसंदो आहियां त गली गलियुनि में क्रिकेट खेॾंदो खेॾी वञनि पियो। सो कोशिशि कयूं त इन खां थोरो अवॉइड करे, क्रिकेट पूरो साल पियो आहे, तव्हां भले रांदियूं मना कोन थो कयां, पर इहो आहे जो उन रमज़ान जे महीने में जेके 21 आख़िरी जेको ॾहो आहे वधि खां वधि कोशिशि कयूं, वधि खां वधि कोशिशि कयूं त 21 जेके रातूं आहिनि उन असां जागी करे गुज़ारिणो आहे। हूअं बि सॼी राति गुज़री वञे थी, उन में वधि खां वधि अलाह पाक जी इबादत कयूं ऐं इबादत में वक़्तु गुज़रे असांजो। जेकॾहिं नथा करे सघो त भला इहो इस्तग़फ़ार त करे सघो था, तस्बीह खणी इस्तग़फ़ार ई कंदा रहो। त हू चवंदा आहिनि न अॻे त पा न त मड़नि खे मोटाए, त अलाह पाक खे राज़ी करण ते अचे त पोइ हिकिड़ी नेकी बि तव्हांजी हूंदी आहे दुनिया भर जी नेकी, त उहा हिकिड़ी नेकी में बि अलाह पाक राज़ी सघे थो। जेकॾहिं न त पोइ भले असां उमरा कयूं, हज कयूं, ज़कात ॾियूं, ख़ैरात कयूं, जेकॾहिं राज़ी न आहे त पोइ राज़ी न आहे। सो प्रोग्राम खे असां कंटिन्यू अॻिते कंदासीं। जी जी बिल्कुलु, असां सां जेके महिमान मौजूदु आहिनि अदील हुसैन कादरी नातिया कलाम जो नज़रानो पेश कंदा। जान हूंदी जान में नात पढ़ंदासे नबीअ जे शान में, जेसी ताईं जान हूंदी जान में नात पढ़ंदासे नबीअ जे शान में, नात पढ़ंदासे नबीअ जे शान में, जेसी ताईं जान हूंदी जान में शेर पढ़ंदासे नबीअ जे शान में, नात पढ़ंदासे नबीअ जे शान में। ऐं मुस्तफ़ा जो थी करे मायूस थिया अहिड़े बदबख्त जीअण खे ॿाहिरिया, मुस्तफ़ा जो थी करे मायूस थिया अहिड़े बदबख्त जीअण खे ॿाहिरिया, इश्क जो ज़रड़ो हुजे इंसान में नात पढ़ंदासे नबीअ जे शान में, इश्क जो ज़रड़ो हुजे इंसान में नात पढ़ंदासे नबीअ जे शान में, शेर पढ़ंदासे नबीअ जे शान में। आहिया अणजान सूदो सादड़ो पर मोहम्मद सां गंढियल पांदड़ो, आहिया अणजान सूदो सादड़ो पर मोहम्मद सां गंढियल पांदड़ो, लाड़ में सिंध में बलोचिस्तान में नात पढ़ंदासे नबीअ जे शान में, लाड़ में सिंध में बलोचिस्तान में नात पढ़ंदासे नबीअ जे शान में, जेसी ताईं जान हूंदी जान में शेर पढ़ंदासे नबीअ जे शान में, नात पढ़ंदासे नबीअ जे शान में। जॾहिं मोए खां पोइ ईंदा मुनकर नकीर ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़कीर, जॾहिं मोए खां पोइ ईंदा मुनकर नकीर ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़कीर,
इंशाअल्लाह ईअं ई क़ब्रस्तान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। इंशाअल्लाह ईअं ई क़ब्रस्तान में शेर पढ़ंदासीं नबीअ जे शान में। जेसी ताईं जान होंदी जान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी तव्हां इहा तर्ज़ पढ़ी आहे हिते हिकिड़ो शेर मूंखे यादि अची वियो आहे। सूंह सब तो ते ख़त्म तो जो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। सूंह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम कोन तू जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। ऐं हिकु जनक तुंहिंजे लखनि जा होश विया हिकु जनक तुंहिंजे लखनि जा होश विया। आलिमन विसरियो इल्म तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम। सरकार जॾहिं साईं जॾहिं न सरकार जे हुस्न जी ॻाल्हि जॾहिं अचे थी न त अक्सर कर ॻाल्हियूं कंदा आहियूं। मशहूरु वाक़ियो आहे त माण्हू हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिसी करे पंहिंजूं आङुरियूं कटे छॾियूं। जेके उहे औरतूं हुयूं जेके सब्ज़ी वढे रहियूं के फ्रूट वढे उन ॾिसी करे पंहिंजूं आङुरियूं कटे छॾियूं। ऐं न ख़ुदा जे कसम जन मुंहिंजे सरकार ते दीद पई हूंदी उन आका जॾहिं दीद पई हूंदी त पोइ उन्हनि छा कयो पंहिंजनि जाननि जा नज़ारा ॾिना। हा जा नज़ारा अॼु बि ॾेई रहिया आहिनि। सो माशाअल्लाह तमामु बहितरीनु तव्हां नात पढ़ी। हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह। ऐं असांजो ईअं खणी चवां त उहो ख़ुदा जो कसम हिकिड़ो अलाह जो वली हो जंहिंखे न हुज़ूर जो दीदार थियो वञे त उहो अलाह जो वली सॾिबो। ऐं आशिक़ रसूल बि हो सना ख़ान बि हो ऐं शाइर बि हो। ऐं लिखियो थो त 5 दर्जा पढ़ियल बि न हो साईं 5 दर्जा बि न पढ़ियल हो। पर मूंखे जेतिरे क़दुरु यादि अचे थो त जिते जिते पहुचंदो हो न मसलन कंहिं महफ़िल में वञी रहियो आहे खैरपुर हाणे मेहर मां निकितो आहे हाणे मेहर मां निकितो आहे खैरपुर ताईं वञणु उन सफ़र जारी आहे। हाणे उन सफ़र में छा छा वाक़िया पेश आया कीअं गाॾी में चढ़ियो पोइ केरु मिलियो किथे लथो वरी कहिड़ी सवारी में वेठो उहो सॼो शेर में बंदि कंदो हो। ऐं चवंदो त मां सोचंदो न आहियां। अॼुकल्ह शाइर जेकर सोचे सम्झे करे दिमाग़ में रखी करे पोइ लिखणु शुरू कंदा आहिनि। चई मां सोचंदो कोन आहियां जॾहिं कलम खणंदो आहियां न जॾहिं कागज़ खणंदो आहियां त पोइ बसि पाण ई बसि उतां क्रम थींदो आहे मां लिखंदो वेंदो आहियां। माशाअल्लाह। हा जी असां सां गॾु महिमान जेके मौजूदु आहिनि सना ख़ान मुस्तफ़ा कामरान अली जी तरफ़ वेंदासीं ऐं हुन सां गुज़ारिश था कयूं त नातिया कलाम जो नज़रानो पेश कनि। जी बिस्मिल्लाह। अदा कामरान अली साहब। जी जी कामरान अली जी अदा कामरान भाई छा था ॿुधायो? ठीकु आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वसे थो वाह वाह सरदार जे करे सबको सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे सबको सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे इंसान बेक़दुरवा ॼाणे नथो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे शकिलियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे शकिलियूं नथियूं बदिलजनि
इकरार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। ऐं कॾहिं बि रब असां सां कावड़ नथो करे, भुलिजी अलाह चऊं त बि सॾड़ा करे भरे, भुलिजी अलाह चऊं त बि झोलियूं छॾे भरे, तोड़े सॼोंसि पंहिंजे कमकार जे करे, तोड़े सॼोंसि पंहिंजे कमकार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। एॾे नसीब वारा इंसान है पुथई, को गुण न याद आई हैवान है पुथई, राज़ी पिरी रुठा थई पिरकार जे करे, राज़ी पिरी रुठा थई पिरकार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। ईंदड़ मुसीबतुनि खे साईं तारे रसूल थो, बोड़ियूं था पाण बेड़ियूं तारे रसूल थो, बोड़ियूं था पाण बेड़ियूं तारे रसूल थो, गुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे, गुलामे नबी दुनिया खुश दिलदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान माशाअल्लाह, अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। तमामु बहितरीन अदा कामरान भाई पेश कई आहे। इते ब्रेक की तरफ़ हलूं था, नंढी ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां बाद में वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। ॾिसंदा रहो अवतार स्पेशल ट्रांसमिशन, 27 रमज़ान मुबारक। केॾांहुं न वञिजो, थोड़ी देर में हाज़िर थियूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वेलकम बैक नाज़रीन। हिकु तो ॿीहर ख़ुशि आमदीद चऊं था पंहिंजे प्रोग्राम अवतार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान में। ऐं मूंखे खिल इन करे अची रहिया जंहिं महिल असांजो इहे ब्रेक में साईं, जीअं रोज़ानो अगरि जीअं ब्रेक खां पोइ जॾहिं असां हींअर अचण वारा हूंदा आहियूं त पोइ हिते थोरी मतिलबु अफ़रा तफ़री लॻी पई हूंदी आहे, तकड़ तकड़ में नात ख़ान वियो, जल्दी जल्दी कयो वधि अचण वारो। सो माशाल्लाह इहो बि ज़रूरी आहे, ज़िंदगी आहे त ख़ुशी हसी मज़ाक बि ज़िंदगी में इहो बि ज़रूरी हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरी आहे। जेके असां सां गॾु जेके नात ख़्वाह मौजूदु आहिनि उन्हनि सां गुज़ारिश आहे, जेके फर्स्ट में करे रहिया हुया कलाम पेश राव नवीद साहब, उन्हनि सां गुज़ारिश आहे त अगेन हू हिकिड़ो कलाम पेश कनि। कौन तेरे दर पर ये मंजर देखे, खूब आँखों ने तेरे दर पर ये मंजर देखे, फिर बुला मुझको मदीने में, फिर बुला मुझको मदीने में, मदीने वाले खूब आँखों ने तेरे दर पर ये मंजर देखे, तैबा तैबा
सारा मत आलम कहीं देखा नहीं, आप सारा मत आलम कहीं देखा ही नहीं। यूं तो दुनिया में हजारों ही, यूं तो दुनिया में हजारों ही पैगंबर देखे, खूब आँखों ने तेरे दर पर ये मंज़र देखे। को मदीने में मदीने वाले फिर बुला मुझको मदीने में मदीने वाले। एक अरसा हुआ सरकार, एक अरसा हुआ सरकार तेरा दर देखे, ये मंजर अगर तुम न सुनोगे तो मेरी कौन सुनेगा, अगर तुम न करोगे तो कर्म कौन करेगा। मैं जाऊं मदीना मेरी औकात नहीं है, घर आप बुला ले तो मेरी बात नहीं है। आप सारे मत आलम कोई देखा ही नहीं, आप सारे मत आलम कोई देखा ही नहीं। यूं तो दुनिया में हजारों ही, यूं तो दुनिया में हजारों ही पैगंबर देखे, खूब आँखों ने तेरे दर पे ये मंजर देखे, खूब आँखों ने तेरे दर पे ये मंजर देखे। करबला में जो तेरे दी के मुकाबले आए, करबला में जो तेरे दीन के मुकाबला है, करबला में जो तेरे दीन के मुकाबला तेरे दीन के मुकाबला, करबला में जो तेरे दी के मुहाफिज आए, करबला में जो तेरे दी के मुहाफिज आए। फिर फलक ने ना ज़मीं पर हैं बहातर देखे, खूब आँखों ने तेरे दर पर ये मंजर देखे, खूब आँखों ने तेरे दर पर ये मंजर देखे, खूब आँखों ने तेरे दर रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, मेरे आका मेरे आका मेरे आका मेरे फिर बुला मुझको मदीने में मदीने वाले,
मदीने में मदीने वाले, फिर बुला मुझको मदीने में मदीने वाले, फिर बुला मुझको मदीने में मदीने वाले। एक अरसा एक अरसा एक अरसा हुआ सरकार, एक अरसा हुआ सरकार, तेरा दर देखे खूब आँखों ने तेरे दर पर ये मंजर देखे, खूब आँखों ने तेरे दर पर ये मंजर देखे, खूब आँखों ने तेरे दर पर ये मंजर देखे। वाह 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 वाह, माशाल्लाह, कमाल। 4 चांद लग गए माशाल्लाह से, महफिल में 4 चांद लगा लिए। मैंने भी अपना हिस्सा शामिल कर दिया, इसलिए शामिल किया कि साईं हुआ जीअं वो कुराड़ी हुई न जेकी हज़रत यूसुफ जी ख़रीदार करण लाइ वई हुई, त सुट जो ढेरो खणी वई हुई, त मां हज़रत यूसुफ खे ख़रीदण लाइ आई आहियां। त चवनि अम्मा तुंहिंजो हिते कमु कोन्हे, तूं ग़रीब आहीं, सुठे ढेरे ते कमु कोन हलंदो। चई बच्चा मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे त मां ख़रीद करे कोन सघंदसि, बसि इहो थींदो त उन लिस्ट में ख़रीदण वारी में हिन कुराड़ी जो नालो बि लिखियो वेंदो। सो इन करे मां बि पंहिंजो हिसो मिलाए छॾियो। ऐं माशाल्लाह तव्हां कीअं लॻो? ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कयो, वरी तव्हांजो साथ जुनेद भाई जो साथ, त मतिलबु 4 चंड लॻी विया जीअं तव्हां चयो। ऐं जीअं ई कलाम शुरू थियो न त मां इंतज़ार में हुयमि त हाणे इहो शेर अचे, फिर बुला मुझको मदीने में, उहो तव्हां ई पढ़ियो ऐं ईअं ई थियो त तव्हां पढ़ियो। माशाल्लाह बहुत ख़ूबसूरत रहियो, ॾाढो सुठो रहियो। ऐं नाज़ी ॿुधाईं थो हलां त मां स्टार्ट में इहो ॿुधाइण वारो हुउसि, पर छा जो स्टार्ट में जीअं तकड़ तकड़ में लॻी पई हूंदी आहे त अरीज सैयद आरिज असांजी गेस्ट बि हुई, अॼु असांजी होस्ट बि हुई, ऐं पूरी टीम जी तरफ़ां तव्हांखे असां भलीकार विच में चऊं था, वरी दुबारा भलीकार चऊं था। ऐं माशाल्लाह ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो माशाल्लाह तव्हां सां गॾु, ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम रहियो। सुठो एक्सपीरियंस रहियो ऐं मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी, तव्हां मूंखे न क़ाबिल सम्झो त तव्हां मूंखे पाण सां गॾु को होस्ट रखियो आहे। न न बिल्कुलु, बसि इंशाल्लाह बसि ईअं ज़िंदगी आहे त पोइ ईअं मेल मुलाक़ातूं पोइ थींदियूं इंशाल्लाह। प्रोग्राम खे थोरो कंटिन्यू कयूं था, असां सां ॿिया महिमान बि जॉइन कयो आहे। बिल्कुलु, असांखे सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॉइन कयो आहे। क़ाइम नक़वी साहब अस्सलाम वालेकुम, तव्हांखे भलीकार था चऊं। असां पंहिंजी ट्रांसमिशन में तव्हां सां गुज़ारिश आहे त नातिया कलाम पेश कयो। जी बिस्मिल्लाह कजो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जी मेरे भाई 2 अशआर नात के समात आपकी नज़र। मुजरिम हूँ जहाँ भर का, महशर में भरम रखना, रुसवाए ज़माना हूँ, दोज़ख से बचा लेना, रुसवाए ज़माना हूँ, दोज़ख से बचा लेना, मकबूल दुआ मेरी लिल्लाह ज़रा करना, जब वक्त नज़ा आए आका, दीदारे अता करना, रोशन मेरी तुर्बत को लिल्लाह ज़रा करना, जब वक्त नज़ा आए आका, दीदारे अता करना। मैं कब्र अंधेरी में
रसूल अल्लाह इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह रोशन मेरी तुर्बत को लिल्लाह जरा करना जब वक्त नज़ा आए आका दीदारे अता करना ऐ सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना जब वक्त नज़ा आए आका दीदारे अता करना। माशाल्लाह माशाल्लाह बहुत ही खूब। साईं इमामुद्दीन साईं तरफ़ ईंदा साईं पंहिंजी ॻाल्हि हली रही हुई ब्रेक में त मां चयो उहो ई मां पुछी वठां थो त जेके आख़िरी असांजा जेके रोज़ा गुज़रंदा आहिनि हमेशह वांगुरु त जेके पहिरें रोज़ा गुज़रंदा आहिनि त जमायत मस्जिदनि में रौनकूं ऐं उन खां बाद में नमाज़ जेके सुफ़ आहिनि उन्हनि में रौनकूं उन खां बाद में आख़िरी जेके ॾींहं हूंदा आहिनि असांजे रमज़ान जा बची वेंदा आहिनि पोइ आहिस्ते आहिस्ते उहे असांजे मुस्लमान भाइरनि आहिस्ते आहिस्ते सिफ़ूं मतिलबु घटि थींदी वेंदियूं आहिनि इहो मतिलबु छा मतिलबु इहा बसि कोताही आहे हक़ीक़त आहे त बसि इंसानु जेको आहे न कमज़ोर आहे जॾहिं शुरूअ में रमज़ान शुरू थो थिए त हुन जा जज़्बात ऐं जेको आहे न हुनजो शौक़ु ज़ौक़ु जेको आहे घणो हूंदो आहे ऐं जीअं तव्हां फरमायो त बिल्कुलु मस्जिदूं भरिजी वेंदियूं आहिनि मस्जिदुनि में हिकिड़ी अलॻि रौनक हूंदी आहे ॿारड़ा बचड़ा शौक़ सां ईंदा आहिनि ऐं सिलसिलो हूंदो आहे ऐं पोइ जीअं ई वरी रमज़ान कुझु अॻिते हलणु लॻंदो आहे त आहिस्ता आहिस्ता उहो शौक़ु ऐं ज़ौक़ु माण्हुनि में घटिजी वेंदो आहे पर असांखे दीन जी तालीम इन जे बिल्कुलु बरख़िलाफ़ आहे ऐं दीन जी तालीम इहा आहे त अलाह जी इबादत ॿिन्ही हालतुनि में करणु घुरिजे जॾहिं दिलि जी चाहत हुजे त बि अलाह जी इबादत कजे ऐं जॾहिं दिलि जी चाहत उन दर्जे जी न रहे शौक़ु उन दर्जे जो न रहे जज़्बो उन दर्जे जो न रहे त बि अलाह जी रज़ा जी ख़ातिर अलाह जी रज़ा खे हासिलु करण जी ख़ातिर जेको आहे न इबादत खे कंटिन्यू कजे जेकॾहिं न उन महिल मज़ो अचे पियो ऐं शुरू में असां हलिया वियासीं पोइ जॾहिं तबियत ते थोरो गरां लॻो ऐं असां जेको आहे सो वञणु छॾे ॾिनो त उनजो मतिलबु आहे त असां अलाह जे लाइ इबादत न कई पई बल्कि पंहिंजे शौक़ जी तस्कीन जे लाइ कई ऐं जेसि ताईं उहो शौक़ु हुयो तस्कीन हुई तेसि ताईं मज़ो आयो पिए तेसि ताईं असां कई हाणे जॾहिं उहो शौक़ु ऐं ज़ौक़ ऐं तस्कीन नाहे रही त हाणे जेको आहे न माण्हू नथो वञे हालांकि अगरि मोमिन जे मक़सूद या उन जे साम्हूं नज़र में अलाह जी रज़ा हूंदी ऐं रमज़ान जी भलारे जी अज़मत हूंदी इन जो अजरो सवाबु हूंदो त पोइ चाहे उनखे उहो शौक़ु ऐं ज़ौक़ु रहे या शौक़ु ऐं ज़ौक़ में कुझु कमी बि अची वञे हर हालत में जेको आहे न उहो माण्हू अलाह जी इबादत कंदो। तव्हां ॾिसो जेके माण्हू हज़ारे समय माण्हू वीचारा ईअं बि हूंदा आहिनि जेके पहिरें रमज़ान खां वठी करे जेको आहे सो पहिरीं सफ़ में ईंदा आहिनि ॿी सफ़ में ईंदा आहिनि त वरी पूरो रमज़ान कंप्लीट कंदा आहिनि मतिलबु उहे हालांकि उहे बि असां जहिड़ा इंसान आहिनि उन्हनि जे मथां बि तबियत कैफ़ियत अचे थी केॾी महिल इंसान खे थको आहे केॾी महिल इंसानु फ्रेश आहे केॾी महिल दिलि चाहे थी केॾी महिल नथी चाहे पर पोइ बि चूंकि हू अलाह जी रज़ा जे लाइ कनि पिया त उहो कंटिन्यू कंदा आहिनि ऐं ईअं ई करणु घुरिजे त जेको आहे न सॼे रमज़ान में जेको आहे न सभु घड़ियूं असांजे लाइ क़ीमती आहिनि सभु लम्हा असांजे लाइ क़ीमती आहिनि सभु अयाम असांजे लाइ सभु रातियूं असांजे लाइ क़ीमती आहिनि पोइ तबियत चाहे या न चाहे असांखे कंटिन्यू करिणो आहे ख़ासि तौर ते हाणे आख़िरी रमज़ान जूं बिल्कुलु चंद ॾींहं चंद घड़ियूं चंद सातूं रहिजी वियूं आहिनि त इन में ख़ुदारा चवंदा आहिनि दादा थकावटूं ऐं इहे दर्द सूर लही वेंदा अजुर ऐं सवाबु तव्हांजे नामे आमाल में बाक़ी रहिजी वेंदो त उन जे करे इहे थकावटूं रमज़ान खां पोइ लाहिजो निंड्रूं पोइ कजो हींअर इन्हनि घड़ियुनि खे क़ीमती बनाए वठो ऐं अलाह जे आॾो झुकियो इबादत कयो ज़िक्र अज़कार कयो मस्जिदुनि खे वक़्तु ॾियो पंहिंजो नामो आमाल भरे वठो छो त कुझु ख़बर कान्हे का त असां मां कंहिंजो कफ़न बाज़ार में अची वियो आहे ऐं अॻे रमज़ान खां अॻु में थी सघे थो असां पंहिंजो सामान लॾो खणी करे हलिया वञूं आख़िरत में थी सघे थो असांखे रमज़ान मिले ई न
कॾहिं कॾहिं इहो बि असांखे नफ़्स धोखो ॾींदो आहे त भई जेको आहे सो बाबा अॻिले रमज़ान में इबादत करे वठंदासीं, पर कहिड़ी ख़बर इन शइ जी कहिड़ी गारंटी आहे त अॻिले रमज़ान ताईं असां जहिड़ा बि हूंदासीं। असां सां गॾु उथण वेहण वारा हज़ारे समय माण्हू जेके पोएं रमज़ान में असां सां गॾु हुया, हाणे असां सां कोन्हनि के मौत या ज़िंदगीअ जी त अलाह खे ख़बर आहे, जवान बि वञनि था, बुढ़ा बि वञनि था। त उनजे करे मां इन मौक़े ते इहो ई मैसेज ॾींदुमि त तव्हांजी दिलि चाहे या न चाहे, पर जेको आहे न तव्हां अलाह जी रज़ा जी ख़ातिर हिननि घड़ियुनि खे क़ीमती बनायो, उथो वञो मस्जिद में नमाज़ूं पढ़ो, इबादतूं कयो, तहजुद पढ़ो, आराम जी क़ुर्बानी ॾियो, ऐं जेको आहे न इहे क़ुर्बानियूं ई इनशाअल्लाह तव्हांजी दुनिया ऐं आख़िरत खे संवारींदियूं ज़रूरु इनशाअल्लाह। इंशाअल्लाह इंशाअल्लाह तमामु बहितरीनु गुफ़्तगू असां सां सॼो महीनो माशाअल्लाह डॉक्टर इमामुद्दीन साईं सॼो महीनो असां सां गॾु गुज़रियो। यकीन कंदो जॾहिं साईं आख़िरी जेके ही कुझु ॾींहं बची विया आहिनि त ठीकु आहे, ईद जी ख़ुशी त आहे बिल्कुलु, पर ॾुख बि आहे। सही ॻाल्हि, उहो ॾुख बि आहे छो जो रोज़ेदार जेके हूंदा आहिनि त ॾुख बि उन्हनि खे ई थींदो आहे। ईद जी ख़ुशी बि उन्हनि लाइ हूंदी आहे, ईद बि उन्हनि लाइ हूंदी आहे साईं, रोज़ेदार लाइ। इहो त ॿुधाइजो ईद बिल्कुलु बिल्कुलु ईद आहे ई उन्हनि जी जिन रमज़ान जो क़दुरु कयो, जिन रमज़ान में जेको आहे न पंहिंजूं अलाह खे राज़ी कयो, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वरिती। जेके माण्हू अगरि रमज़ान मां फ़ाइदो हासिलु न करे सघिया त उन्हनि जी हालत ईअं ई आहे जीअं हू रमज़ान खां अॻु में हुआ ऐं रमज़ान खां पोइ आहिनि। त उन्हनि खे त का ख़ुशी आहे कान, उहे रस्मी त कपिड़ा पाइनि था, पर हक़ीक़ी माना में ईद ऐं हक़ीक़ी माना में ख़ुशी आहे ई उन अलाह वारनि जे लाइ जेके रमज़ान में इन हाल में दाख़िल थिया त उन्हनि जे मथां गुनाह हुया, इहे शयूं हुयूं, पर जॾहिं हाणे रमज़ान मां निकिता आहिनि त उहे गुनाहनि खां पाक ऐं साफ़ धोपी करे अलाह जी रज़ा हासिल करे कामयाबु थी विया आहिनि। हक़ीक़त में ईद जूं ख़ुशियूं आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे ईद खे चयो वेंदो आहे त इहो योमुल जज़ा आहे। योमुल जज़ा जो मतिलबु आहे, बल्कि योमुल जाइज़ा उनखे हदीस में चयो आहे। जाइज़ा जो माना आहे इनाम जो ॾींहुं। इनाम जो ॾींहुं माना जॾहिं माण्हू बंदो मज़दूरी करे थो, पोइ जॾहिं मज़दूरी कंप्लीट करे थो त उनखे इनाम ऐं उजरत ॾिनी वेंदी आहे। त अलाह साईं ईद जे ॾींहं खे योमुल जाइज़ा चयो आहे। माना जेके ॿारनि रातियूं जाॻिया, तरावियूं पढ़ियूं, बुख उञ बर्दाश्त करे रोज़ा रखिया, हाणे अॼु जो ॾींहुं ख़ुशीअ जो ॾींहुं ऐं उन्हनि खे इनाम ॾियण जो ॾींहुं आहे। ऐं अलाह साईं फ़रिश्तनि जे साम्हूं उन्हनि ॿारनि ते फ़ख़ुरु फ़रमाईंदो आहे ऐं उन्हनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाईंदो आहे। आमीन आमीन। नात जी तरफ़ ईंदासीं, असां सां गॾु महिमान जेके मौजूदु हुया, पहिरियां बि इन्हनि कलाम पेश कयो ऐं हाणे दोबारा उन्हनि सां गुज़ारिश आहे कामरान अली सां त उहे नातिया कलाम जो नज़रानो पेश करें। मुँह में एब लखे पोइ बि तोखे वणा, मुँह में एब लखे पोइ बि तोखे वणा, तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां अल्लाह, तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां। ओ कम ज़ात किनो कम तर मां, हिन लोक सजे खां बदतर मां, आ कम ज़ात किनो कम तर मां, हिन लोक सजे खां बदतर मां, बेसमर बंदो केड़ो कंध खणा, बेसमर बंदो केड़ो कंध खणा, तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां अल्लाह, तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां। ओ सभु ॾोह मञी अची हाज़िर थियो में, रिया नाणे तुंहिंजो नौकर थियो में, साईं सभु ॾोह मञी अची हाज़िर थियो में, रिया नाणे तुंहिंजो नौकर थियो में, करे कोल पिरी ॾिनई कुर्ब कणा, करे कोल पिरी ॾिनई कुर्ब कणा, तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां अल्लाह, तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां।
ओ जॾहिं माण्हुनि पंहिंजो पुनल पढ़ियो मूं राड़ करे रोई तोखे सॼो जॾहिं माण्हुनि पंहिंजो पुनल पढ़ियो मूं राड़ करे रोई तोखे सॼो अची दाद कई यकदम सुहिणा अची दाद कई यकदम सुहिणा तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां मिठा तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां ओ ॾिसी हाल फ़क़ीरी टोकियो न तो साईं पंहिंजे दर ते अचण खां रोकियो न तो वफ़ादार आहीं पयो हा महणा वफ़ादार आहीं पयो हा महणा तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां अल्लाह तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां ओ जॾहिं शेख अजब लिखी शेर चया मशहूर मलाई शेख थिया जॾहिं शेख अजब लिखी शेर चया ओ मशहूर मलाई शेख थिया आया माण्हू मिलण सुबुह शाम घणा तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां मुंहुं में ऐब लखे पोइ बि तोखे वणा तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां अल्लाह तुंहिंजे कुर्बन जी कहिड़ी ॻाल्हि कयां अॼु मूंखे उहे घड़ियूं यादि अची वियूं त हाजी गुलाम नबी मैसर जॾहिं मदीने पहुतो आहे गुंबद खज़ा जे साम्हूं बीठो आहे नात पढ़े पियो उते पाण कोन ईंदा इंतिज़ाम यार नात पढ़ंदे पढ़ंदे गुलाम नबी मैसर खे गाॾी में विहारियो चवनि पिया हिन खे अरेस्ट करे गए मदीने जेल में खणी हलो त मदीने जेल में जॾहिं खणी गाॾी में विहारण लॻनि त हुन जूं अखियुनि मां नीर जारी थी विया मैसर साहिब जा हाणे गाॾी में वेठो आहे निगाहूं गुंबद खज़रा ॾे आयूं गुंबद खज़र निगाहूं करे करे पोइ चवे पियो हो पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे हाणे हीअं छिन ते माण्हू छा चवंदा अल्लाह छिन धार कंदे माण्हू छा चवंदा तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी ओ सुणा खाधोसी छा छा न वठी घुरूं ढोर तजन बीड़ा झोल भरे हाणे हीअं छिन ते माण्हू छा चवंदा अल्लाह छिन धार कंदे माण्हू छा चवंदा ओ छिन धार कंदे माण्हू छा चवंदा हाणे ॿ मिसरा मूं बि पढ़िया हिकिड़ो ॿ मिसरो अरीज सैयद अरीज के असां गुज़ारिश कंदासीं त मां चवंदमि त असां कसीदा बुरदा शरीफ़ पढ़ूं था हा पढ़ो पहिरियों शेर मां पढ़ां थी पोइ तव्हां मूंसां ठीकु आहे बिस्मिल्लाह के मां पढ़ां थो सहर का वक्त था मासूम कलियां मुस्कुराती थी हवाएं खैर मकदम के तरफ
गुनगुनाती थी। अभी जिब्रील उतरे भी न थे काबे के मिंबर से कि इतने में सदा आई है अब्दुल्लाह के घर से। मुबारक हो मुबारक हो मुबारक हो मुबारक हो मुबारक हो शहे हर दो सरा तशरीफ ले आई। मौला या सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। आज 27 रमज़ानुल मुबारक का मुक़द्दस मौका है और जहां हम इस अज़ीम रात को सेलिब्रेट कर रहे हैं और इबादत में अपने आप को लगा रहे हैं, तो वहीं पर हमें इस अज़ीम रात के मौके पे जो अल्लाह सुब्हानहू व तआला ने हमें अज़ीम दौलत और नेमत अता फ़रमाई, पाकिस्तान जैसी अज़ीम दौलत और नेमत, हमें उस नेमत को भी ज़रूर याद करना चाहिए और हमें अल्लाह के हुजूर जो है वो सर बसुजूद होना चाहिए इस नेमत और दौलत के ऊपर और अल्लाह का शुक्र बजा लाना चाहिए। और अल्लाह का शुक्र अदा नहीं हो सकता सही माना में जब तक हम जो है वो उन शख्सियात और उस लीडरशिप का शुक्रिया अदा ना करें जिन्होंने जो है वो दिन रात मेहनतें करके कुर्बानियाँ दे के जो है ना ये नेमत हम तक पहुँचाई या इस नेमत के हासिल करने में हम यानी हमारी मदद की। मेरी मुराद हज़रत कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह और उनके साथी ख़ास तौर पर हज़रत हकीम मोहम्मद सईद रहमतुल्लाह अलैह और उनके जो मतलब रफ़क़ाए कार थे, उनके लिए ख़ुसूसी तौर पर हम शुक्रगुज़ार हैं। अल्लाह सुब्हानहू व तआला उनको अपनी शायान शान अजर अज़ीम अता फ़रमाए और उन्होंने जो पाकिस्तान की शक्ल में एक अज़ीम दौलत और नेमत अपनी कुर्बानियों से हमें मैसर करके दी है, अल्लाह सुब्हानहू व तआला हम सब को इसकी कदर की तौफ़ीक़ अता फ़रमाए। बिलाशुबा पाकिस्तान एक ऐसी अज़ीम नेमत है कि जब यह नेमत हासिल हो गई तो दुनिया भर में बसने वाले मुसलमान, चाहे वो पाकिस्तान नहीं आ रहे थे या पाकिस्तान से उनका बराह रास्त ताल्लुक़ नहीं था, लेकिन उन्होंने उस दिन को ऐसे सेलिब्रेट किया और मनाया जैसे कि ईद का दिन हो, क्योंकि ये वाक़तन रुए ज़मीन पर पहली ममलिकत थी, पहला मुल्क था, पूरी नेशन थी एक जो कि इस्लाम के नाम पे जो है ना इस तरह से वजूद में आई और जिसका पहले कोई वजूद नहीं था। जैसे दूसरे मुल्कों की अगर हम बात करें, मुसलमान मुल्क तो वो मौजूद थे, किसी दूसरे मुल्क के कब्ज़े में थे, उन्होंने वहाँ से आज़ादी हासिल की, चाहे तुर्की की मिसाल दें, चाहे मलेशिया की मिसाल दें या दुनिया के दूसरी नेशंस की मुल्कों की मिसाल दें, लेकिन पाकिस्तान वो अज़ीम नेमत और दौलत है और एक ऐसी यूनिक नेमत है जिसका पहले कोई वजूद नहीं था और अल्लाह रब्बुल आलमीन ने इस 27 रमज़ानुल मुबारक के अज़ीम मौके के ऊपर ये नेमत हमें इस तरह से अता की कि इसको नया वजूद बख्शा और हमें ये नेमत जो है अल्लाह सुब्हानहू व तआला ने अता फ़रमाई। इस मौके पे उस लीडरशिप के लिए खुसूसी दुआ करने की ज़रूरत है। वो दुनिया से गुज़र गए हैं, हमारे ऊपर ये इतना अज़ीम एहसान करके, अल्लाह सुब्हानहू व तआला उन पे करवट करवट रहमतें नाजिल फ़रमाए, उनकी आखिरत की मंजिलें आसान फ़रमाए, उनकी कब्रों को जन्नत के बागों में से एक बाग बनाए, उनको जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फ़रमाए और जो दौलत वो नेमत पाकिस्तान की शक्ल में वो हमें देकर गए हैं, अल्लाह रब्बुल आलमीन हमें उस दौलत की कदर की तौफ़ीक़ अता फ़रमाए और उस अज़ीम लीडरशिप की जो लेगेसी थी, उनका जो विज़न था, उस विज़न के मुताबिक हमें इस मुल्क को आगे चलाने की और इसको जो है इसकी खिदमत करने की तौफ़ीक़ अता फ़रमाए। इस मौके पे जब 27 रमज़ान मुबारक है, खुद सब कौम जो है दुआओं में मसरूफ़ है, हम दुआ करते हैं। आप नाज़रीन से भी दरख्वास्त करता हूँ कि आप हमारे साथ दुआ करें कि या अल्लाह या रहमान या रहीम, इस पाकिस्तान को अंदरूनी और बैरूनी आजमाइशों से, फितनों से, साजिशों से इसकी हिफाजत फरमा और इसको सालिह क़ियादत अता फ़रमा और या अल्लाह या रहमान या रहीम इसको मुआशी तौर पर मुस्तहकम फरमा और इस पाकिस्तान को हासिल करने के पीछे जो ऑब्जेक्टिव था, जिस ऑब्जेक्टिव के लिए हमारी कौम ने, मुसलमानों ने इतनी अज़ीम कुर्बानियाँ दी, या अल्लाह हमें
इस पाकिस्तान को उन ऑब्जेक्टिव की तरफ ले जाने की तौफीक अता फरमा, हमारे दिलों में पाकिस्तान की और इस्लाम की, मुसलमानों की मोहब्बत भर दे और पाकिस्तान को वो हकीकी मकाम अता फरमा दे जो कि इस मुल्क का हकीकी मकाम है, कि ये हकीकत में ये पूरी उम्मत मुसलमान का लीडर बनना था, जिसने पूरी उम्मत मुसलमान को लीड करना था। तो या अल्लाह या रहमान या रहीम, हमें जो है वो इस पाकिस्तान को वो मकाम अता फरमा, हमें वो सालेह क़ियादत अता फरमा और हमें मतलब है कि उस तरह से पूरी मुस्लिम उम्मा को लीड करने वाला बना दे जिस तरह से इस पाकिस्तान का हक़ था। और इसके अलावा जो है पाकिस्तान इस वक्त चारों तरफ से मसाइल में घिरा हुआ है। आप देख रहे हैं हमारे बॉर्डरों पे इस वक्त जो है अमली तौर पर जंगें जो है वो हो रही हैं, चाहे वो अफ़गानिस्तान का बॉर्डर हो, चाहे ईरान साइड हो। तो हमें दुआ करनी चाहिए इस मौके पे अल्लाह रब्बुल आलमीन पूरे उम्मत मुसलमान की बिलउमूम और पाकिस्तान और अहले पाकिस्तान की बिलखुसूस खुसूसी हिफाजत फ़रमाए और हमें अमन और सुकून के साथ यहाँ रहना नसीब फ़रमाए और जितने ज़ाहिरी और बातनी फ़ितने हैं अल्लाह सुब्हानहू व तआला उन फ़ितनों को दूर फ़रमाए और पाकिस्तान की अहले पाकिस्तान की खूब हिफाजत फ़रमाए और हमें सालेह क़ियादत अता फ़रमाए, पाकिस्तान को तरक्की की राहों पे गामज़न फ़रमाए। ये सब मिल के दुआ करते हैं। और अगेन मैं पाकिस्तान की जो लीडरशिप थी, कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना, हकीम मोहम्मद सईद और उनके रफ़क़ा और उनके दूसरे साथी, अगेन उनके लिए हम दुआ करते हैं अल्लाह ताला उनको, उनकी फ़ैमिलीज़ को दुनिया आखिरत के जो खैर और भलाइयाँ नसीब करे। जो दुनिया से चले गए अल्लाह ताला उनको जन्नतुल फ़िरदौस में आला मकाम अता फ़रमाए और जो उनकी फ़ैमिलीज़ यहाँ रह गई हैं, हम उन फ़ैमिलीज़ के शुक्रगुज़ार हैं कि उनके बड़ों ने सेक्रीफ़ाइस किया, कुर्बानियाँ दी कि आज हम आज़ादी से इस मुल्क में जी रहे हैं। वो मतलब हमारे लिए मखदूम का दर्जा रखते हैं। या अल्लाह हमें उनके कदर की तौफ़ीक अता फ़रमा और हमें उनको जो ना अपना रहबर बना के हमें इस मुल्क की खिदमत करने की तौफ़ीक अता फ़रमा। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिही अजमाइन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ठीक है, माशाअल्लाह माशाअल्लाह, बेहतरीन। वक्त कंहिंजो इंतज़ार न कंदो आहे, वक्त जो क़दुरु कयो। जेकॾहिं वक्त जो तव्हां क़दुरु कंदो त वक्त असांजो क़दुरु कंदो। त टाइम पंहिंजे प्रोग्राम जेको आहे पंहिंजे इख़्तिताम तरफ़ पहुचण वारो आहे, पहुची चुको आहे। सो जेके बि असांजा महिमान आया तव्हां सभिनि जा बेहद शुक्रगुज़ार, आप लोगों का सबका। साईं तव्हांजो बेहद शुक्रगुज़ार साईं इमामुद्दीन साईं, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। पहिरें ॾींहं खां वठी करे गॾु माशाअल्लाह पंहिंजो सफ़र गुज़रियो ऐं इंशाअल्लाह सुभाणे परीहं वरी गॾूं था इंशाअल्लाह ताला। त आख़िर में हिकिड़ी दुआ ऐं या अलविदाई कलाम असां ॿुधंदासीं, पर तेसीं ताईं इंशाअल्लाह सुभाणे ताईं मां एहतिशाम अफ़ज़ल तव्हां खां इजाज़त वठंदुसि। ऐं जी 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 बिल्कुलु, असांजी तमामु महिमान ग्रामी जो शुक्रिया। जीअं फस्ट अशरो असां खां रुख़सत थी करे छॾियोसीं, वरी मग़फ़िरत जो अशरो, वरी हे हाणे आख़िरी निजात जो अशरो बि पंहिंजे इख़्तिताम जी तरफ़ आहे। त असां तव्हां खां हाणे इजाज़त वठंदासीं। अलविदाई कलाम पेश कंदा जुनैद भाई सां गुज़ारिश आहे अलविदाई कलाम पेश करे। क़ल्बे आशिक़ है अब पारा पारा, अलवदा अलवदा माहे रमज़ान, कुल्फ़ते हिज्र फ़ुरक़त ने मारा, अलवदा अलवदा माहे रमज़ान, अलवदा अलवदा माहे रमज़ान, अलवदा अलवदा माहे रमज़ान। तेरे आने से दिल खुश हुआ था, और ज़ौक़े इबादत बड़ा था।
और ज़ौक़े इबादत बड़ा था, सब समा हो गया सूना सूना। अलवदा अलवदा माहे रमज़ान। जब गुज़र जाएंगे माह 11, तेरी आमद का फिर शोर होगा। जब गुज़र जाएंगे माह 11, तेरी आमद का फिर शोर होगा। क्या मेरी जिंदगी का भरोसा, अलवदा अलवदा माहे रमज़ान। अलवदा अलवदा माहे रमज़ान। अलवदा अलवदा माहे रमज़ान। नेकियां कुछ न हम कर सके हैं, आह इसिया में ये दिन कटे हैं। हाय गफलत में तुझको गुजारा, अलवदा अलवदा माहे रमज़ान। साल आइंदा शाहे हरम तुम करना हम सब पे ये फिर करम तुम मदीने में रमज़ान दिखाना मेरे आका। तुम मदीने में रमज़ान दिखाना। अलवदा अलवदा माहे रमज़ान। जाओ हाफ़िज़े खुदा तुम्हारा। अलवदा अलवदा माहे रमज़ान। अलवदा अलवदा माहे रमज़ान। अलवदा अलवदा माहे रमज़ान।